नमस्ते। 1857 जूं आखाणियूं जंहिंजा मेन राइटर आहिनि ख्वाजा हसन निज़ामी, जिन उर्दूअ में लिखी हुई बेगमात के आंसू, जिन खे हिंदी में आणियनि जगदीश जी ऐं सिंधीअ में उर्थो कयनि इन्हनि खे ज्ञान प्रकाश टेकचंदानी जी, जेके डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय अयोध्या में सिंधी सलाहकार जे पद ते कार्यरत आहिनि। हिन पुस्तक खे लिखियो आहे, हिन पुस्तक खे छपायो आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत, जंहिंमें हिकु कहाणी पहिरीं कई चुकी हुई। हाणे हिन जी टी कहाणी आहे शहज़ादी। हिन घर जूं भितियूं बुतियूं हुयूं, यानी भितियूं यानी दीवारूं, बुतियूं यानी कमज़ोर हुयूं, जंहिंजो हिकु भाङो बरसाति में भॼिजी ऐं किरी ख़राब थी चुको हो। चए थो कि हिकु भाङो जंहिंजो बरसाति में आलो थी करे टुटी पियो हो। दर ते ॻूण जो फाटल परदो लटकियल हो। मूं सॾु ॾिनो त घर में केरु कमु कंदड़ कुराड़ी ॿाहिरि निकिरी आई। कुराड़ी यानी हिकु ॿुढड़ी आई ऐं शहज़ादी मूं खे घर अंदरि घुराए वरितो। शहज़ादी हिननि खे घर अंदरि घुरायो। घर जो अङणु चङो नंढो आहे। 2 खटूं मस ईंदियूं हूंदियूं। विरांडो पिणु एतिरो नंढो जो उते 2 खटूं कोन मापी सघनि। विरांडे जे उत्तर तरफ़ हिकु नंढड़ी सी कोठड़ी बि आहे। जॾहिं आउं अंदरि वियसि त शहज़ादी साहिबा ॻूण ते वेठल हुई। विरांडे में हिकु पासे खटि पई हुई, जंहिंजे साम्हूं हिकु ॻूण पथिरियल हुई। पथिरियल यानी विछियल हुई। हिन ते वेठल शहज़ादी पनकुटी में पंहिंजे खाइण लाइ पान कुटे रही हुई। पनकुटी यानी पान कुटण जो थांव, जंहिंसां पान कुटबो आहे, उहो हथियार। ॻूण तमामु झीणी झूनी थी चुकी हुई, यानी छणियल पुराणी थी चुकी हुई। ॻूण चङनि हंधनि वटां फाटल हुई। चतियूं लॻल हिकु अछी चादर बि पथिरियल हुई। हीअ चवंदा ॻूण जे मथां हिकु अछी चादर विछल हुई, जिन ते बि चतियूं लॻल हुयूं। विहाणो नंढो ऐं थोरो मेरो पिणु हो। शहज़ादी अॻियां मिटीअ जी हिकु बंदनी रखियल हुई, जंहिंमें भरियल हुई रख। चवंदा हिकु बंदनी रखियल हुई, नाली वारो हिकु लोटो थींदो आहे, रखियल हो हुते, जंहिंमें उहो पंहिंजो पान खाई करे हुनजी पीक हुन में फिटो कंदी हुई। शहज़ादी साहिबा हिन खे थुक संदण वास्ते कतब आणींदी हुई, इस्तेमालु कंदी हुई। उन जे खाॿे तरफ़ रिकेबी पई हुई, जंहिंजी कलाई ख़राब थी चुकी हुई। रिकेबी यानी तश्तरी। त बि उन में पान जा दाग कोन हुआ। विरांडे जूं कामूं तमामु झूनियूं हुयूं। चए थो विरांडे जूं जेका छत जूं कड़ियूं हुयूं, उहे तमामु झूनियूं थी वियूं हुयूं। नोरड़ीअ में नोरड़नि ऐं कुअनि संदड़ुनि खे ख़राबु करे छॾियो हो। नोरड़ी यानी गिलहरियुनि ऐं कुअनि मिली करे उन्हनि खे सॼो ख़राबु करे छॾियो हो। शहज़ादीअ जो मथो बिल्कुलु अछो हो। पलकूं ऐं भिरूं यानी भंव पिणु अछियूं थी वियूं आहिनि। जवानीअ में क़द डिघो हूंदो, हिन सबबु चेल्हि चिॿी थी वई आहे। कमर टेड़ी थी वई अथनि। उन जो वॻो अछो उजरो हो, पर हर लटे ते केतिरियुनि ई जायुनि ते चतियूं लॻल हुयूं। संदन आवाज़ तमामु साफ़ ऐं पुख़्तो हो। ॻाल्हि ॿोल निहायत मिठी, असर विझंदड़ ऐं निज उर्दूअ में कंदी आहे। उहा तमामु संजीदगी ऐं आत्मविश्वास साण ॻाल्हियूं कंदी आहे, यानी गंभीरता सां। संदसि मुहांडे ते दुज चङा आहिनि। दुज यानी सलवट, यानी चए थो कि उन्हनि जे फेस ते सलवटूं अची वियूं आहिनि। बुत बि तमामु हीणो आहे ऐं शरीर बि कमज़ोर थी वियो आहे। साम्हूं वञी खीकार कई त चयऊं, साम्हूं वञी अभिवादन कयनि त चयऊं, शल जुड़ियो रहीं, यानी जीतियो रहीं। मियां, जॾहिं खां अखियूं ख़राबु थियूं आहिनि, दरगाह शरीफ़ में हाज़िर कोन थी आहियां।
कोन थी सघी आहियां। तोखे ॾिठो त कॾहिं नाहे, पर वॾे वक़्त खां नाला ॿुधंदी थी अचां। चवंदी मां तव्हांखे ॾिठो त कोन्हे, पर तव्हांजो नालो मां ॿुधो आहे। जॾहिं अधीअ नालो गिधो त ख्वाजा आयो आहे, जॾहिं अधीअ नालो वरितो त ख्वाजा आयो आहे। त गॾिजण जी मुराद अथसि त आउं ॾाढी ख़ुशि थियसि ऐं तुंहिंजो नालो ॿुधंदी हुअमि। उहे पाण मुंहिंजे अझे में आया आहिनि। चवंदी कि जॾहिं हिन ॿुढड़ीअ तव्हांजो नालो वरितो, तव्हांजो नालो ॿुधो त हो, पर मां तव्हां सां मिली कोन हुअमि। त जॾहिं हिननि तव्हांजो नालो वरितो त मूंखे ख़ुशी थी कि तव्हां मूंसां मिलणु आया आहियो। दरगाह शरीफ़ में असांजे अबाणनि जी वॾी श्रद्धा हुई। असांजा अबाणनि जेके असांजा पैतृक हुआ, असांजा वॾा हुआ, उन्हनि जी ॾाढी श्रद्धा हुई। ऐं आउं 17 जी उमिरि में हमेशह वेंदी हुअसि। जॾहिं मां 17 सालनि जी उमिरि खां मां हुते वेंदी हुअसि। हाणे अखियूं कोन रहियूं, हथ पेर हलण खां लाचार थी विया। चङो ॾियो अहवाल, भला कीअं अचणु थियो? चवंदी हाल अहवाल ॾियो, तव्हांजो हिते कीअं अचणु थियो? चयमि अचण जो सबबु बि चवंदसि, पर पहिरियों तव्हां इहो त ॿुधायो, भला हिन घर में कुझु परेशानी त कोन थी अथव? हीउ त तमामु नंढो आहे ऐं छित में हंधि हंधि ते टुंग बि आहिनि, मिटी छड़ंदी हूंदी। उन चयो अड़े अदा, तूं फ़िक्रु कयई खोड़ आहे। चस्ती तो मुंहिंजी परवाह कई, इहा ई घणी ॻाल्हि आहे। जॾहिं क़िस्मत कोट ऐं महल खसायो त हाणे जेको कुझु बि मिली वञे उहो ई भलो आहे। चस्ती जॾहिं क़िस्मत मुंहिंजी मूंखां महल माड़ियूं मूंखां छीने छॾी, त हाणे जेको मिलियल आहे अॼु उहो ई ॾाढो वॾी ॻाल्हि आहे। उन परमात्मा जी महिरबानी आहे। 1.5 रुपयो महानो मकान जो भाड़ो आहे, यानी हर महीने मां हिनखे 1.5 रुपयो मकान ते ॾींदी आहियां। भला हिन खां वधीक ॿियो छा थींदो? छत मां मिटी छड़ंदी आहे ऐं का राति अहिड़ी कोन हूंदी आहे जो 2-4 भेरा पलंग जी चादर साफ़ न करणी पवे। हिकु वक़्तु हो, लाल किले अंदरि पंहिंजे महल में सुम्हंदी हुअसि। छत में कंहिं पखीअ आखेड़ो ठाहियो, कुझु कख मुंहिंजे हंध ते अची किरिया। सॼी राति निंड कोन आई। चवंदी हिकु वक़्तु उहो बि, जॾहिं मां पंहिंजे लाल किले में रहंदी हुअमि, तॾहिं पखीअ मुंहिंजे पलंग जे मथियां वारे हिसे में पंहिंजो घोंसलो ठाहियो हुअईं, त हुन मां हिकु अधु कख किरियो त मूंखे सॼी राति निंड कोन आई। ऐं हिकु इहो वक़्तु आहे जो सॼी राति धज पई छणे, धज यानी मिटी पई छणे, ऐं हिन तकलीफ़ खे सहणो थो पवे। वक़्तु जी ॻाल्हि आहे। पुछियमि सरकार खां कुझु पेंशन मिलंदी आहे? वरंदी ॾिनऊं, जवाबु ॾिनऊं, हाओ 10 रुपया महीनो मुदत खां मिली रहियो आहे। मूं चयो का ॿी का कमाई बि आहे? चयऊं हाओ, हिकु घरु आहे जंहिंजो भाड़ो 7 रुपया महीनो मिलंदो आहे। आउं पहिरियों उते रहंदी हुअसि, पर जॾहिं खां अखियूं हली वियूं आहिनि, 10 रुपए मां गुज़ारो कोन पियो थी सघे। तंहिं करे उहो घरु किराए ते ॾेई छॾियो ऐं पाण घटि भाड़े वारे घर में अची वियसि। हाणे 2 ॼणियूं आहियूं, हिकु हीअ अदी, हिकु मां आहियां। घर जो भाड़ो ऐं अटे लटे जा असां ॿिन्ही जो गुज़ारो 17 रुपए में। पान जो शौक़ु ख़र्च बि आहे त गुज़ारो थी वेंदो आहे। ऐं मयां महर जो बि, यानी थोरो दान पुञ बि उन मां कंदी आहे। उन 17 रुपए मां गुज़ारो बि कंदी आहे ऐं पंहिंजो पान जा शौक़ु पूरो थींदा आहिनि, उन मां दान पुञ बि थींदो आहे। मूं चयो उन्हनि जेके आया हुआ उन्हनि जे घर, उहे इन्हनि खे चवनि था। मूं चयो मुराद आहे त अव्हां पंहिंजो हालत मूंखे ॿुधायो, जीअं त आउं उनखे किताब में दर्ज कयां, छो त मां अव्हांजे ख़ानदान जे चङनि मर्दनि ऐं ज़ाइफ़ुनि जा हालात लिखिया आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधंदे ई शहज़ादी पान कुटणु छॾे ॾिनो। मूं ॾांहुं ॾिसणु लॻी। चयाईं त न साईं, मूंखे इहो मंज़ूरु कोन्हे त
त मुंहिंजो नालो घर घर गिटी गिटीअ में उछलंदो रहे। मूं चयो, आउं अव्हां जो नालो कोन लिखंदसि। चईंसि कि मां तव्हांजो नालो कोन लिखंदसि, रुगो हालात जो बयानु कंदसि। जवाबु ॾिनई, इहो हालात ई छा आहिनि, छॾियो, ॿ ॻाल्हियूं आहिनि। असीं मुल्क जा कॾहिं मालिक हुआसीं, हींअर फ़क़ीर थी विया आहियूं। चयसि इहे हालात छा आहिनि, केवल ॿई ॻाल्हियूं आहिनि। कंहिं वक़्तु मालिक हुआसीं, हाणे फ़क़ीर आहियूं। हिन खां वधीक पुछियो त वरंदी इहा आहे, हाणे मरी बि वेंदासीं। चयसि हाणे जेका हालात ॾिठा आहिनि, हाणे मरी बि वेंदासीं, किसो ख़तमु। मूं चयो त खणी पंहिंजा हालात ई ॿुधायो। आउं नाव ऐं सरनामो, नाव यानी नाला, सरनामो यानी पतो। चयसि मां नालो ऐं पतो न लिखंदसि। शहज़ादी खे एतिरी कावड़ आई त चङो वक़्तु माठ करे वेठी रही, चङो वक़्तु त चुप रही। पामदान पाण वटि सोरे मूं लाइ पान ठाहियाऊं ऐं थधो साहु खणी चयऊं, ख्वाजा, बग़ावत वक़्तु मुंहिंजी उमिरि 10-11 साल ई हुई। असीं कोट में रहंदा हुआसीं। बादशाह सलामत जी असांजे कुटुंब सां कावड़ हुअसि ऐं मां यानी महीने सिर महीने मिलंदी हुई। चयसि कि जेको मासिक असांजो ॿधल बादशाह सलामत असांखां रुसियल हो, पर असांजो जेको माह वारो अमाउंट ॿधल उहो असांखे हर महीने मिली वेंदो। मूंखे 3 भाउर हुआ ऐं भेण रुगो आउं हुअसि। बाबा कुराड़प में हिकु ॿियो बि विहांउ करे छॾियो। अॻिरच माउ मुंहिंजी जीअरी हुई। चयसि मुंहिंजी माउ जीअरी हुई, पर मुंहिंजे पीउ हिकु ॿियो बि विहांउ कयो। हिन कुराड़प में शादीअ सबबु मुंहिंजी माउ ऐं संदसि पहाज़ जे विच में अक्सर जहिड़ो थींदो रहंदो। पहाज़ यानी सौतन। चयसि कि मुंहिंजी माउ ऐं जेको मुंहिंजो पीउ नई ज़ाल वठी आहे, उनजे विच में अक्सर जहिड़ो थींदो रहंदो हो। असीं 3 भाउर भेनरूं बि माटेली माउ सां जहिड़ो कंदा रहंदा हुआसीं, मगर माटेली माउ जो मूं सां घणो नेह हूंदो हो। मां सगी ऐं माटेली माउ ॿिन्ही जी सोखती धीअ चवाईंदी हुअसि, यानी वधीक प्यारी लाडली धीअ। यानी मूंखे मुंहिंजी माउ त प्यारु कंदी हुई, सगी माउ, पर जेका मुंहिंजी माटेली माउ हुई उहा बि मूंखे प्यारु कंदी हुई। घर में कंहिं दासियूं ऐं दास शेवा टहल वास्ते हुआ। गदर खां 6 महीना पहिरियों माटेली माउ खे हैज़ा थियो, गुज़ारे वई। मुंहिंजा 2 भाउर बि साॻे ॾींहंनि में हैज़े सां वरी मरी विया ऐं जॾहिं बग़ावत थी त असीं सिर्फ़ु 2 भाउ ऐं भेण, बाबो साईं ऐं हिकु माउ हुज़ूर हुआसीं। बादशाह साईं कोट मां निकिरी हिमायूं जे मक़बरे में हलियो वियो ऐं कोट में रहंदड़ ॿिया पिणु ॿाहिरि हलिया विया। क़िलो ख़ाली थी वियो, पर असांजो घरु कोट जे ॿियनि घरनि खां थोरो परबरो ऐं घणो पुख़्तो हो। चयसि जॾहिं बग़ावत थी त बादशाह त हिमायूं जे मक़बरे में हलियो वियो ऐं जेके हुन महल में ॿिए जेके बि रहंदा हुआ उहे सभु महल ख़ाली करे विया। असांजो घरु थोरो महल खां थोरो अॻियां हो। हिन वास्ते बाबो साईं राज़ी कोन थियो। चयऊं ॿाहिरि वेंदासीं त उते बि मरंदासीं, उहो उतां जो मौत वधीक तकलीफ़ देह थींदो, तंहिं करे हिते ई घर में रहंदासीं। जेको धणीअ खे मंज़ूरु हूंदो सो थींदो, इन ई घर में ई थी वेंदो। चयसि जेको भॻवान खे मंज़ूरु हूंदो उहो ई थींदो, हाली पाण हिन घर में ई था रहूं। बादशाह जे वञण बैदि 2 ॾींहं असांजे घर में कोई कोन आयो। घर जा टहलिया यानी सेवक, दायूं मायूं सभई भॼी विया हुआ। असीं घर जा दर बंदि करे वरिता हुआसीं। ॿाहिरियां दहलीज़ ते 3-4 हुआ। ॿाहिरियां दहलीज़ जे ॿाहिरि बि 3-4 दर ॿिए हुआ। थुल्हा कड़ा ऐं वॾा बारी दर लॻल हुआ। 3 ॾींहं घर जे ॿाहिरियां घोड़नि जी टाप ऐं चङनि माण्हुनि जे ॻाल्हाइण जो आवाज़ु आयो त कंहिं दर टोड़ण जी कोशिशि शुरू कई। मुंहिंजे भाउ जी उमिरि 16 वर हुई। बाबो साईं ऐं मिठड़ी माउ
तुर्त नमाज़ पढ़ण लाइ हथ मुंहुं धोतो। भाउ खे चयईं, उथ तूं बि वज़ू कर, मौत जो परवानो अची वियो आहे। वज़ू यानी नमाज़ पढ़ण खां पहिरीं जेके हथ मुंहुं धोअंदा आहिनि। इहा वाई सुणी मुंहिंजी दिलि दहिलजी वियो ऐं माउ सां वञी चुंबड़ी पियसि। हूअ रुअण लॻी ऐं मूंखे प्यारु कयईं, चयईं, घबराइजि न, मालिक पाणे ई महिर कंदो, शल हू को बचण जो रस्तो कढे। तंहिंखां पोइ सभिनी हथ मुंहुं धोतो ऐं तुरंत ई सभिनी मुसला यानी नंढियूं दरियूं विछाए मथो निवाए दड़ीअ दर दुआऊं घुरणु शुरू कयूं। दरवाज़ो भॼण सां आवाज़ अचनि पिया दरवाज़े भॼण जी आवाज़ अचनि पिया। असीं निमाज़ पढ़ण वारी हालति में ई हुआसीं त 10-12 गोरा ऐं 10-12 सिखा संगीन वारियूं बंदूकूं खणी अंदरि घर में घिड़ी आया। बाबा साईं ऐं माउ निमाज़ जे विच मां ई उथी बीठा। बाबा साईं मूंखे हंज में खणी चादर सां मुंहुं लिकाए छॾियो। हिकु सिखे बाबा खां कैफ़ियत पुछी, तूं केरु आहीं ऐं हिते छो वेठो आहीं? बाबा साईं वरंदी ॾिनी, साईं, हीउ मुंहिंजो घरु आहे ऐं आउं हिते ई रहंदो आहियां। जस्तो हीउ मुंहिंजो घरु आहे, मां हिते ई रहंदो आहियां। शाह आलम बादशाह जी औलाद आहियां। उन सिखे अंग्रेज़ ऑफिसर खे इहा सरबस्ती ॻाल्हि सम्झाई। हुन सिख जेको हो उन अंग्रेज़ अफ़सर खे सॼी ॻाल्हि सम्झायईंसि। अंग्रेज़ ऑफिसर बग़ल टुटल उर्दूअ में कुझु चयो, जंहिंखे असां कोन सम्झियो त पोइ हुन सिखे बाबा खे परूड़ ॾिनी, यानी सिखे हुनखे पापा खे सम्झायईंसि त साहिबु पुछे थो, बादशाह सलामत भॼी वियो ऐं ॿिया सभु बि भॼी विया त तूं छो कोन भॼे? बाबा साईं जवाबु ॾिनो, बादशाह खे असां सां कावड़ हुअसि, बादशाह असां ते गुस्सो हो, तंहिं सबबु न हू असांखे साण वठी वियो ऐं न असां ई उन सां साण वियासीं ऐं असां सिपाहियुनि जी बग़ावत में बि शामिलु कोन थिया आहियूं ऐं असांखे यकीन हो त अंग्रेज़ सरकार बेॾोहियुनि खे कीन सताईंदी। असीं बेक़सूर हुआसीं, तंहिं करे कोन भॻासीं। अंग्रेज़ ऑफिसर चयो, तव्हांखे टकरीअ ते हलणो पवंदो। टकरी यानी पहाड़ीअ ते। असीं परख कंदासीं, असीं जांच कंदासीं। जेकॾहिं तव्हां बेक़सूर हूंदा त तव्हांजी जान खे को ख़तरो न थींदो। बाबा साईं चयसि त मूं साण मुंहिंजी ज़ाल आहे ऐं हिकु नंढड़ी न्याणी वेतर हिते हींअर का बि सवारी कोन आहे। चएसि वेतर यानी मुंहिंजी न्याणी ऐं हिन खां सवाइ ॿियो बि केरु कोन्हे, का बि सवारी कोन आहे ऐं हिननि औरतुनि खे पंधु हलण जी आदत कोन्हे। चएसि हुनखे पंधु करण जी त आदत ई कोन्हे। अंग्रेज़ ऑफिसर जवाबु ॾिनसि त वेड़ वक़्तु असां तुंहिंजे लाइ सवारी जो बंदोबस्तु करे कोन सघंदासीं। चएसि असां हिन वक़्तु तुंहिंजे लाइ सवारी जो बंदोबस्तु कोन करे सघंदासीं। जेकॾहिं हिते ई रहंदा त डपु आहे त ॿिए सिपाही हिते ईंदा ऐं बेख़बरीअ सबबु तव्हांखे कुसे छॾींदा। ॿिए अगरि केरु सिपाही ईंदा त तव्हांजो क़त्ल करे छॾींदा। हिन करे तव्हांखे तुरंत हलणु खपे। चएसि तव्हांखे यकदमि असां सां गॾु हलणु खपे। 2 सिपाही तव्हांखे साण ॾींदासीं। जेकॾहिं रस्ते पेड़े का सवारी मिली वई त तुंहिंजी ज़ाल ऐं धीअ उन में वेही रहंदियूं, न त इन्हनि खे बि पंधु ई हलणो पवंदो। चएसि अगरि रस्ते में का सवारी मिली वई त ठीकु आहे, न त इन्हनि खे पैदल हलणो पवंदो। बाबा मोहताज थी वियो हो। हलण जो संभाव करणु लॻो। संभाव यानी तयारी करणु लॻो। कुझु क़ीमती गह जवाहरात साण खयईं ऐं बाक़ी समूरो सामान उते ई छॾे फ़ौज वारनि सां गॾु ॿाहिरि निकिता। माउ हमेशह बीमार रहंदी हुई।
भाउ मूंखे हंज में खयो, अब्बा अम्मा जो हथु जलियो ऐं असां घर खे हसरत सां ॾिठोसीं त वरी कॾहिं मोटी मूर न ईंदासीं, यानी कतई वापसि कोन ईंदासीं। ऐं थियो बि ईअं, ऐं वरी कॾहिं उते मोटणु कोन थियो। जॾहिं घर मां निकितासीं, अंग्रेज़ ऐं सिख फ़ौजी घोड़नि ते सवार थी विया ऐं ॿिनि सिख सवारियुनि खे असांजे साण टकरीअ ॾांहुं मोकिले ॾिनईं ऐं उहे कंहिं ॿिए तरफ़ घोड़ा डुकाईंदा हलिया विया। कोट जे दर ताईं त सवार आहिस्ते आहिस्ते चुरंदा रहिया, यानी आहिस्ते आहिस्ते हलंदा रहिया ऐं संदसि अम्मा ऐं बाबा खे कुझु न कुझु चऊं। जब तक किले जो दरवाज़े तक त हू शांत रहिया, छो त माउ खां हलियो न पियो वियो ऐं हू हर 10-12 विखनि ते वेही पई रहे, यानी विखनि यानी क़दमनि ते। पोइ बुत कंबी रहियो हो, हर 10-12 क़दमनि ते उहो हलंदे हलंदे वेही पई रहे। हुनजो शरीर कंबण लॻो। जॾहिं माउ वेही रहंदी हुई त सवार पिणु बीह रहंदा हुआ, पर जीअं असीं किले जे दर मां ॿाहिरि निकितासीं त उन्हनि ज़ोर भरणु शुरू कयो। चयऊं, ईअं त ॼमार ई ॻरी वेंदी, जेसिताईं ईअं त उमिरि ई निकिरी वेंदी। संजा सगाई थी वई आहे, सणाई थी वेंदी, जेसो एतिरो जल्दी धीरे धीरे हलंदा त कमु कीअं हलंदो, थोरो जल्दी जल्दी हलो। अव्हां जिद छो न था कयो, जेसितो कि तव्हां असांखे न सायो करे परेशान करणु, हिन जे करे तव्हां धीरे धीरे हली रहिया आहियो। अम्मा नरमाईअ साण वरंदी ॾिनी, अदा तूं पाण तो ॾिसीं त बीमार ऐं हिड़ी माई मूं साण आहे, जंहिं सॼी उमिरि कॾहिं पंधु न कयो आहे। जेसितो बाबा हिन खे चयईंसि कि भई तूं ॾिसी पियो कि मूंसां गॾु बीमार माई गॾु आहे ऐं कमज़ोर आहे, हिननि कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में हेॾी उमिरि गुज़ारी अथनि, कॾहिं हिननि पंधु कोन कयो आहे, ऐं हाणे तूं हुननि खे हलण जे लाइ चईं थो। असीं बग़ावत, ख्वाह, कंहिं खेचल सबबु ईअं कोन था कयूं। जेसितो असीं तव्हां सां बग़ावत या का खेचल या अहिड़ी का मस्ती कोन था कयूं। ज़ाल ऐं ॿार जे करे लाचार आहियां, जेसितो मां ज़ाल ऐं ॿार जे करे लाचार आहियां, इन करे मां धीरे धीरे पियो हलां। सुवार इहो ॿुधी माठि कई, पर ओचितो मुंहिंजे भाउ वातां वाई निकिती। तव्हां त असांजे ई वतन जा आहियो, तव्हांखे क्यास नथो अचे। हिन ते हिकु सिखे सिपाही वरजायो, असां बि छा कयूं, हाकिम जो हुकुम जो आहे। भाउ चयनि, हाकिम इहो त कोन चयो हो त असां ते एतिरी सख़्ती कजो। सिख सुवार वरायो, असां कहिड़ी सख़्ती कई आहे, पर हाणे करणी पवंदी, छो त तव्हां ॼाणी व्याणी हलण में वेरम था कयो। वेरम यानी देरि, तव्हां ॼाणी व्याणी हलण में देरि था कयो। इहो चई हिकु सुवार असांजे पुठियां अची वियो, ॿियो अॻियां। अम्मा घोड़े खे पुठियां ॾिसी डिॼी वेई। खेसि दौरे जी बीमारी बि हुअसि, ओचितो दौरो पइजी वियो। बेहाल थी उते किरी पई ऐं हाय गोरा करणु लॻियूं। सिख सवार इहो वेदन यानी पीड़ा माठि करे ॾिसंदो रहियो ऐं अब्बा खे कुझु वक़्त खां पोइ चयईं, आउं पंधरि थो हलां, अव्हां हिन बीमार माईअ खे वठी घोड़े ते सवार थी वञो। आख़िर हुन पंहिंजो घोड़ो हुनखे ॾिनई बाबा खे, ऐं बाबा हुन अम्मा खे वठी हलण लाइ चयईं। नेठि बाबा अम्मा खे हंज में खयो ऐं घोड़े ते सवार थी हलियो। हू वीचारो टकरीअ ताईं पंधड़ ई हलियो ऐं आउं भाउ जी हंज में, जेसितो कि जेको सवार हो उहो पंधु ई हलियो पहाड़ी तक, ऐं मां मुंहिंजे भाउ जे हंज में हुअमि। टकरीअ ते बरतानिया जी फ़ौज तो चौ तरफ़ रहियल हुई। पिणु असांखे हिकु तंबूअ में रहायो वियो ऐं सिख सवारियुनि फ़ौजी लंगर मां खाधो आणे ॾिनो। जेसितो कि जेका पहाड़ी हुई उते बरतानिया जी फ़ौज चारो तरफ़ फैलियल हुई ऐं असांखे बि हिकु तंबूअ में रहिया आहिनि, ऐं हुन सिख सवारीअ जेको हो उन असांखे हुते लंगर हलियो पियो, उतां असांखे खाधो आणणु ॾिनई। उहो वॻड़ो तंबूअ में गुज़ारियोसीं। ॾिसो उहो वॻड़ो
यानी उहा राति जो वक़्तु असां उन तंबूअ में गुज़ारीसीं। ॿिए ॾींहुं सवेरे फ़ौज जे जनरल असांखे घुरायो। दिल्लीअ जो जेको जासूस हुन अंग्रेज़ वटि बीठो हो पुछो वियसि त तूं हिननि खे सुञाणी थो? तॾहिं मुंहिंजे माउ पीउ खे हुन जे अॻियां अंग्रेज़ अफ़सर घुराए उन जासूस जे अॻियां बीहारियो ऐं जासूस खां पुछियईं कि तूं हुननि खे सुञाणी थो? जासूस चयईं हा सुञाणा थो। इहे बादशाह जे ख़ानदान जा आहिनि ऐं जॾहिं लाल किले जे अंदरि अंग्रेज़ मर्दनि ऐं ज़ालुनि ॿारुनि खे कोस कयो वियो हो त हिन शख़्स संदल क़त्ल में घणो वॾो बहिरो वरितो हो। कोस यानी हत्या। चएसि थो कि जॾहिं किले में अंग्रेज़ ॿारनि ऐं मायुनि खे मारियो पियो वञे उन वक़्तु हिन इंसान बि उन में ॾाढो वॾो ही इंसान बि उन में शामिलु हो। जनरल इहो ॿुधंदे ई कावड़ में भरिजी वियो। गुस्से में ॻाढ़ियूं अखियूं करे ॾिसणु लॻो। बाबा वरायो त ही माण्हू कूड़ थो ॻाल्हाए। ही मूं वटि नौकर हो। अॻ में चएसि थो अॻ में मूं वटि नौकर हो। चोरीअ सबबु मूं हिन खे हिकु भेरो कुटायो हो ऐं असां हिन खे कढी छॾियो हो। ही इहो सभु वेर सबबु चवे थो। चएसि थो कि मां हिन चोरी कई त मां हिन खे हितां नौकिरी तां कढायो हो। इन जो ही मूंखां बदिलो वठी रहियो आहे। अवां हिन खां रुॻो एतिरो पुछो त बादशाह बहादुर शाह केतिरनि वरनि खां मूं खे नाराज़ हो ऐं मूं सां दुआ सलाम केतिरे वक़्त खां बंदि हुई। जासूस जवाबु ॾिनो त ॻाल्हि वाजिबु आहे त आउं हिन वटि टहिलियो यानी सेवक हुअसि, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे त चोरीअ सबबु मूंखे हिन कुटायो हो। चएसि थो हीअ त सही आहे कि मां हिन वटि सेवक हुअमि, पर हीअ ॻाल्हि ग़लति आहे कि हिन मूंखे चोरीअ सबबु कुटायो हो। मूं पाण हुर्तो सेवा छॾी। चएसि थो मां त ख़ुदि हिननि जी सेवा छॾी हुई छो त उज़रो घटि ॾींदा हुआ। उज़रो यानी पारिश्रमिक यानी मूंखे महिनतानो घटि मिलंदो हो। इहा ॻाल्हि बराबरि आहे त बादशाह हिन खां नाराज़ हो, पर जॾहिं बग़ावत थी हुई त बादशाह खे ख़ुशि करण जे लिहाज़ खां वटसि अचणु वञणु शुरू कयो हुआईं। जंहिं ॾींहुं अंग्रेज़नि जो क़त्लु थियो हो त हीउ ऐं हिन जो पुटु तमामु कोशिश वरिताऊं ऐं उन्हनि ते कावड़ पिया कनि जेके अंग्रेज़नि ॿारनि ऐं औरतुनि जे क़त्ल जे ख़िलाफ़ु हुआ। हीउ चवंदो होनि त हीअ ॻाल्हि इस्लामी सिख्या जे बरख़िलाफ़ु आहे। हू सेवक चएसि थो जेको हुते जासूस बीठो हो, चएसि थो कि जॾहिं अंग्रेज़नि मायुनि ऐं ॿारनि खे क़त्ल पिए कयो हो त हिन इंसान बादशाह खे ख़ुशि करण जे लाइ उन में बढ़ी चढ़ी करे हिसो वरितो हो ऐं जेके हुननि जे ख़िलाफ़ु आहे कि भई अंग्रेज़नि ॿारनि ऐं ज़ालनि खे जो क़त्लु न कयो वियो त ही इंसान उन्हनि जे बि ख़िलाफ़ु थी वियो ऐं चवंदो त हीअ ॻाल्हि इस्लाम सिख्या जे बरख़िलाफ़ु आहे। जंहिं वक़्तु पीउ पुटु ॿिन्ही चयो हो त नांग खे मारणु ऐं पुटनि खे छॾे ॾियणु अक़ुल जो कमु न आहे ऐं छड़ो उन्हनि ॿिन्ही जे चवण ते ई ॿारनि ऐं औरतुनि जो कौस कयो वियो हो। चएसि थो कि जंहिं वक़्तु पीउ पुटनि ॿिन्ही चयो कि कहावत आहे न कि नांग खे मारिजे त नांग जे बच्चनि खे बि मारे छॾिजे, तॾहिं ही चएसि थो कि हिन इहो ई चयो कि हिन मायुनि खे मारे छॾियो ऐं बच्चनि खे छॾे ॾियो, इहो अक़ुल जो कमु कोन आहे, त इन करे ॿिन्ही जी हत्या कई वञे। इहो ॿुधी जनरल कावड़ विचां ॾाढो हैड्रो थी वियो यानी हू पीलो थी वियो। पोइ त हुन बाबा साईंअ जी का बि ॻाल्हि कान पिए ॿुधी। अॻिर्च यद्यपि हू बार बार ॿाॾाईंदो रहिया हीअ ॻाल्हि कूड़ी आहे। हुन का बि ॻाल्हि कान ॿुधी ऐं हुकुम ॾिनई त हींअर ई हिननि ॿिन्ही खे गोलीअ सां उॾाए छॾियो। हुन बाबा जी ॻाल्हि कोन ॿुधी ऐं हुकुम ॾिनई कि हिननि खे ॿिन्ही खे गोली सां उॾाए छॾियो ऐं वरी चयईं त ॿिन्ही असांजे ॿारनि बच्चनि जो क़त्लु कयो आहे, पर हिननि ते असां क़यास कयूं था। हिन जे ॿार ऐं ज़ाल खे छॾे था ॾियूं, ॿिन्ही खे छावणी मां कढी छॾियोसि। इहे जेॾां वञणु चाहिनि वञनि हलियूं।
उन जी ज़ाल ऐं ॿार खे नथो मारे, चएसि थो की उन्हनि ॿिन्ही खे छॾे ॾियो, जेॾां वञणु वञणु ॾियो। गोरा ऐं ॾेही सिपाही अॻिते वधिया। भाउ ऐं बाबा जो हथु पुठियां ॿधाऊं। अब्बा ॾिसी मूंखे रोई ॾिनो ऐं भाउ माठ करे बीह रहियो। अम्मा ॿोक कयो ऐं बेहोश थी वेई किरी पई। ॿोक यानी अम्मा चीक पुकार करणु लॻी। मां डुकसि त अब्बा सां चिंबड़ी पवां, पर हिकु सिपाही ज़ोर सां धिको ॾिनो। अम्मा ते मां किरी पियसि। मूं ॾिठो त बाबा ऐं भाउ खे सिपाही छिके परे वठी विया। उन्हनि अॻियां 5-6 सिपाही बंदूक खणी बीही रहिया। भरिसां जनरल पिणु बीही रहियो। खेसि वॾे वाके कुझु चयो जेको सम्झी न सघियसि आउं। सिपाहियुनि खे इशारो कयईं त सिपाहियुनि पंहिंजूं बंदूकूं पंहिंजे सीने ते रखियूं। नलीअ जो मुंहुं अब्बा ऐं भाउ तरफ़ हुअनि। उन वक़्तु बाबा जी आवाज़ आई। मूंखे सॾु कयईं, चयऊं, धीअड़ी, साईं साण आहे, असीं दुनिया खां हलूं था। पोइ जो भाउ जो आवाज़ आयो, अम्मा, मूंखे तुंहिंजो विछोड़ो ॾिठो नथो वञे। सलाम, मां मरां थो। बंदूकनि मां आवाज़ आयो। चङो दूंहों निकितो। मूं ॾिठो त भाउ ऐं बाबो मिटीअ में लेछड़ियूं पाइनि पिया। आउं रुआं पई। मुंहिंजो दिलि भंवजे करे वेहंदो पियो वञे। अम्मा खे कुझु सुध आई। चयईं, भाउ ऐं अब्बा खे कुसे छॾियऊं, भाउ ऐं अब्बा खे मारे छॾियऊं। ॾिस, हू मिटीअ में पिया तड़फनि। अम्मा, उन्हनि जे सीने मां रतु टहिके पियो। उन्हनि जे सीने मां रतु वही रहियो आहे। मुंहिंजो भाउ ऐं बाबा हाणे मूंखां विछड़ी विया। हाणे हू मूं सां कॾहिं न गॾिजंदा। बाबा सॼो बि हो मूंखे, भाउ तोखे सॼो हो। चएसि थी की बाबा तोखे सॾु कयो ऐं भाउ मूंखे सॾु कयो। मिठड़ा माउ हाणे छा थींदो? चएसि थी, मिठड़ी अमड़, हाणे पंहिंजो छा थींदो? छा इहा असांखे बि मारे छॾींदा? छा असांखे क़ैद कंदा? अम्मा ॿिन्ही हथनि जो सहारो वठी उथी भाउ ऐं बाबा जे मथनि खे ॾिठाऊं। संदसि तड़फणु बंदि थी वियो हो। निडाल थी चयईं, मुंहिंजा पुटड़ा, गुलाब जा गुल, मुंहिंजे 16 सालनि जी पोहरियत यानी महिनत, ज़िंदगीअ जो आख़िरी सहारो, मुंहिंजो मुड़ुसु मूंखां खसिजी वियो। चसी 16 सालनि जो मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजो शौहर मूंखां छिनिजी वियो। माउ, आउं मिटिजी वियसि। चसी, मां त बर्बाद थी वियमि। मुंहिंजो हिन दुनिया में कुझु बि न रहियो। मां दुनिया में आई हुअसि, मुंहिंजा मालिक। ही मुंहिंजो सुपिनो आहे या सचाई? मूं ते मुसीबत आई आहे। मुंहिंजो मुड़ुसु बि मिटीअ में मिली वियो ऐं हीउ जवान पुटु रत सां सनानु कयल पियो आहे। ही ॿई त बग़ावत शुरू थियण खां पोइ आख़िर ताईं घर मां ॿाहिरि ई कोन निकिता हुआ। अड़े, तूं कहिड़े ॾींहं जी मोट वरिती? मूं बीमार ज़ाइफ़ा ते तोखे क़्यास बि कोन आयो। परमात्मा खे चई रही आहे कि मालिक, तोखे मूं ते बि दया कोन आयो। तूं हिन भोली भाली ॿारड़ीअ जो ख़्यालु कोन कयई। असांजे वारिस खे बिना वजह रत में ॿोड़े छॾी। चयसि, तूं हिन वीचारी नंढी न्याणीअ जो क़दुरु कोन कयो। हिन बेक़सूर मुंहिंजे बचनि खे तूं रत में ॿोड़े छॾियो। मां इहो चवंदी पई वञे त ॾेही फ़ौज जा सिपाही यानी स्थानीय फ़ौज जा सिपाही आया। मूंखे ऐं माउ खे हथ सां जले उथारियऊं ऐं छिकंदे वठी विया। असीं मैथन जे पासे खां गुज़रियासीं। असां उन्हनि जे मथे जे पासे खां हुआसीं। गोलियूं सीने ऐं मुंहं ते लॻल हुयूं। रतु घणो कुझु लिकियो हो। लाश चुपचाप पिया हुआ। सिपाही छिकींदा पिया वञनि त माउ हली न पई सघे। त हू माउ खे खिचंदा वठी विया। टिकरीअ जे भितरनि सां असांजे पेर ऐं चई खिचंदे खिचंदे वठी विया त जेके पहाड़नि ते जेके पथर हुआ उन्हनि सां असांजा पेर बि रतो छाण थी विया। मां इहो कोन थी चई सघां त दुनिया में जहिड़ा कष्ट कशाला तंहिं वक़्तु असां सठियासीं यानी सहन कयासीं, ॿिया बि कंहिंखे थी सघनि था।
फ़ौजी छावणीअ खां ॿाहिरि हाणे असांखे छॾे ॾिनो वियो। असांखे फ़ौजी छावनी खां ॿाहिरि कढियो वियो। माउ लाचार बिल्कुलु बेसुध पई हुई। थोरी देरि खां पोइ हिकु गाह जो बुचको खणी उतां लंघियो पियो। मूं वटि आयो, बुचको मथे तां लाहे माउ खे ॾिठाई ऐं चयाईं, हिन जो त चालाणो थी चुको आहे। हू हिंदू हो, असांखे छॾे छावणी में वियो। 2-3 मुसलमान गाही सॾु करे आयो। सभिनी तस्दीक कई त हू गुज़ारे विया। सभिनी पुष्टि कई उनजी माउ खे ॾिसी त उनजी माउ त गुज़ारे वई आहे। संदन मुंहिंजी माउ जी गह लाहे सरकारी खज़ाने में जमा कया, पर सच हिकु त उन्हनि ते हो मुंहिंजो हक़। चयसि उन्हनि मुंहिंजे माउ जे गहननि ते मुंहिंजो हक़ हो, पर उन्हनि लाहे करे सरकारी खज़ाने में गॾु करे छॾियो। खॾु खोटे माउ खे उते ई पूरे छॾियऊं। चए थो खॾो खोटे करे माउ खे उते ई पूरे छॾियनि। 2 माण्हू मूंखे खणी अजमेरी दर वटि आंदाऊं ऐं उते छॾे हलिया विया। हेकली वेठी हुअसि, अकेली वेठी रुअंदी रहियसि। तॾहिं खानिम बाज़ार मां मुस्लिम सोनारा पंहिंजी ज़ालुनि साण उते आया, जेके कुतुब साहिब वञनि पिया। मूंखे बि पाण सां साण वठी विया। जॾहिं शहर में माठ थी वई त उहे सोनारा दिल्ली वरिया त मूंखे रिश्ते में ईंदड़ शहज़ादनि जे हवाले कयऊं। चयसि जॾहिं दिल्ली विया त मूंखे असांजे रिश्तेदार शहज़ादा हुआ, उन्हनि खे मूंखे छॾे विया। मां वटसि रही वॾी थियसि। 3 मां ई हिक सां मुंहिंजी शादी थी वई। धणी कंहिं ॿार ॾिना, पर को बि ज़िंदह कोन बचियो। चयसि तो परमात्मा ॿार त घणेई ॾिना, पर को बि जिंदो कोन रहियो। मुड़ुस बि मरी वियो, 4 वर थिया, अखियूं बि कोन रहियूं। ॿुधी वरितई ख़्वाजा। चयसि ख़्वाजा मुंहिंजी कहाणी ॿुधी वरितई, मुंहिंजी दुख भरी दास्तां, दुखियारी जी दर्द भरी दाह, या चओ आखाणी। रग रग मां बदुआ जा आवाज़ अचनि था। मूं हिन दुनिया में बसि 10 सालनि जी उमिरि ताईं मज़ो माणियो आहे ऐं 70 सालनि ताईं दुख सठिया आहिनि। हाणे त क़ब्र में पेर लटकाए वेठी आहियां। अॼु मरियसि या सुभाणे वियसि। ही वेचारी अधी मिली वई आहे। बाज़ार बि करे ईंदी आहे, राति ॾींहं पासे में वेठी रहंदी आहे। असीं ॿई ॼमार जे आख़िरी वक़्त जा दुख भरिया ॾींहं जीअं तीअं गुज़ारे रहिया आहियूं। चयसि असांजी उमिरि हेतिरी त गुज़री वई, बाक़ी कुझु बची कुची आहे, हिक ॿिए जे आसिरे ते गुज़ारे छॾींदासीं। हीअ कहाणी हुई शहज़ादी। जय झूलेलाल, नमस्ते।